जे त वो कलाम आहे त परदेस वञण वारा मूंखे मुंहिंजो हाल ॿुधियो तूं वञ उन खे जवाब शाइर थो ॾिए त परदेस त वञा पियो पर हिते कंहिंसां वेही ऐं कचहरी कयां उहो कहिड़ो माण्हू वारो रियाण वारो रही हाणे कबो हित छा रही हाणे कबो हित छा हित कंहिंमें नथो को गोर ॾिसां हाणे कबो हित छा कंहिंमें नथो को गोर ॾिसां कंहिंमें नथो को गोर ॾिसां हित कंहिंमें नथो का डोर ॾिसां कंहिंमें नथो को गोर ॾिसां कंहिंमें नथो का डोर ॾिसां रही हाणे कबो हित छा खास फरमाइश का है मुंतफिल खान जरदारी फरमाइश के अब्दुर्रहमान जमाली अंग्रेज ओट अली गुल दोहानी अली हसन मंगी ए मुस्तफा नूहानी उस्ताद रहीम बेश खान जरदारी अस्कराबाद का फरमाइश किया है अब्दुल वाहिद खान जरदारी का साई कोसो आरब चांडियो ढोलक नवाज फरमाइश किया है जवाहर खान मोहम्मद खान जरदारी यार परावा मेरे बितीजा मुझे मारा फरमाइश किया है अली बख्श जरदारी अहमद परेल खान जरदारी फरमाइश किया है मास्टर मुनवर अली जमाली तोलो जमाली होटल वारो भुट्टो जमाली होटल वारो ऐं शायर शेर बानू जो फरमाइश इनाम रेहान हाजी खान होत मोहम्मद अयूब खान होत यार परावा और बितीरा मुझे मारा भाई मोहब्बत जाने खुदा इत हाणे रुगो थोड़ थोड़ ॾिसां हाणे रुगो तो थोड़ ॾिसां कम न तो को गौर ॾिसां रगी हाणे कबो हित छा हित कम न तो को गौर ॾिसां रगी
साल रही बेशकों दोस्ती ए खास फरमाइश पे उन्हें दिया फरमाइश क्या है जनाब करीब बेशकान जरदारी ए खुदारा हाल बुध तू जेको कयो फरियाद कयो ए खुदारा हालत बुध तू जेको फरियाद कयो लागे काहे मुल्क में का इत संजना रुगो तो पोर दिसा संजना रुगो तो पोर दिसा केम नटो को गोर दिसा रजी हाण कबो इत छा खान जरदारी ऐं जुल्फकार अली जमाली एक खास फरमाइश किया है सिफ्तर हुसैन जरदारी दरगाह शेर अली शाह का फरमाइश किया है सिफ्तर हुसैन होटल वारो ऐं सरदार अली ड्राइवर ऐं जवार आबिद हुसैन ऐं विलायत अली जरदारी जे भाई जीरो गुजात दुख न दे डोड़ा इश्कणे तो अणगणिया घर घर हथोड़ा प्यारा यार पुछी त ॾिस सभु पाड़ा ऐं ओड़ा हलन की हबीबता हो तगान में जोड़ा पाजा बि पिलसल हुजन सल जोड़ा सजोड़ा तब समझी न तो सिधी की चवे घोड़ा रे घोड़ा ॿुधी नथो बोड़ा तिगल वक्त न आ गया तो नथू करे गायल फरमाइश कंदा सेठ अब्दुल हमीद किरियो ऐं नवाब अली भानू जो ऐं दोस्त है फनकार फोटो खान जरदारी सेठ अब्दुल हमीद दोस्त है खुदा बख्श बचल जो कम बस न डले तो छॾियो काजल मुल्क वञे थो यूं कंहिंखे रोक भला हित माण्हू रुगो तो ज़ोर ॾिसां माण्हू रुगो तो फरमाइश कया बाहर अली जरदारी अब्दुल गफूर शफी मोहम्मद ऐं के हरकत फकीर जरदारी ऐं फरमाइश कया है अब्दुर्रहमान खान जमाली अली हसन मंगी ऐं अंग्रेज रोड फरमाइश कंदा खान जरदारी जुल्फकार जमाली ऐं गुलाम कदर गलू माण्हू रुगो तो ज़ोर ॾिसां कम नथो को गौर ॾिसां रही हाणे कबो हिते छा फरमाइश कया दलील खान जरदारी ऐं शामुल खान जरदारी रगी हाणे कबो हिते छा हिते कंहिं में नथो